अस्सलाम वालेकुम। मैं अमीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी जी नई वीडियो बनाम हाउ PSX स्टैंड्स आउट, फ्यूअर कंपनीज़ बेटर इन्वेस्टमेंट्स। हिन वीडियो में पाण इहा ॻाल्हि कंदासीं सभिनी खां पहिरीं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में टोटल केतिरियूं कंपनियूं लिस्टेड आहिनि। उन खां पोइ पाण इहो ॾिसंदासीं त इंडिया, यूरोपीय यूनियन ऐं अमेरिका में केतिरियूं कंपनियूं उन्हनि जी स्टॉक मार्केट्स में लिस्टेड आहिनि। ऐं पोइ उन डेटा जे आधार ते पाण इहो तजियो कंदासीं त कीअं कंहिं बि मुल्क में घटि कंपनियुनि जे हुजण सां इन्वेस्टर्स खे फ़ाइदो थिए थो। त ॻाल्हि कंदासीं इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते, पर सभिनी खां पहिरीं इल्म में बरकत खे हासिलु करण जे लाइ हिकिड़ो दफ़ो दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, असांजी जेका अॼु जी फाइनेंशियल लिटरेसी जी जेका सीरीज़ आहे उन में पाण इहा ॻाल्हि पिया करियूं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में केतिरियूं कंपनियूं जेके आहिनि लिस्टेड आहिनि। सो डेटा जे मुताबिक़ PSX जी जेका वेबसाइट आहे उन डेटा जे मुताबिक़ तक़रीबन 522 कंपनियूं जेके आहिनि उहे पाकिस्तान में लिस्टेड आहिनि। ठीक है जी। पाण हलूं था इंडिया ते। हाँ मुख़्तलिफ़ सोर्सिस, मुख़्तलिफ़ वेबसाइट्स मां असां इहा डेटा गॾु कई आहे। सो उन्हनि सोर्सिस जे मुताबिक़ इंडिया में 7,500 कंपनियूं लिस्टेड आहिनि। 7,500। यूरोपीय यूनियन में तक़रीबन 9,000 कंपनियूं लिस्टेड आहिनि। ऐं साफ़ बहादुर अमेरिका में 5,700 जे लॻभॻि जेके आहिनि कंपनियूं लिस्टेड आहिनि। हाँ ये जेका डेटा पाण खे अची वई, हाँ पाण खे तजियो करणो आहे। तजियो इहो करणो आहे त छा कंहिं बि मुल्क में कंपनियूं वधीक हूंदियूं इहो वधीक फ़ाइदेमंद आहे इन्वेस्टर जे लाइ, या घटि हुजणु जेको आहे सो इहो वधीक फ़ाइदेमंद आहे इन्वेस्टर जे लाइ। ऐं जेकर पाण पाकिस्तान जो केस खणूं था ऐं यकीनन पाकिस्तान स्टॉक मार्केट जी ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान स्टॉक मार्केट में सिर्फ़ु 500 कंपनियूं आहिनि। इन जे मुक़ाबले में इंडिया में वधीक आहिनि, तमामु घणियूं वधीक आहिनि। 7,500 किथे किथे 500, किथे 9,000 किथे 500, किथे 5,500 किथे, मतिलबु त ॿियनि सॼी दुनिया जे मुल्कनि में कंपनियूं तमामु घणियूं आहिनि, पाकिस्तान में घटि आहिनि। हाणे उन जो इन्वेस्टर खे फ़ाइदो कीअं थो थिए, उनखे मूं जेका कई आहे पंहिंजी रिसर्च, हुन में मूंखे 2 शयूं ॾिसण में आयूं आहिनि। त नंबर 1 वजह जेका आहे उहा इहा आहे, इहो पाण खे ॾिसणो आहे, माना उनजो जेको अनुमान थींदो उहो थींदो क्वालिटी ओवर क्वांटिटी। ठीकु आहे। हाणे उन में मूं इहा ॻाल्हि ॾिठी आहे त ॾिसो पाकिस्तान जो जेको PSX जो जेको मेन बोर्ड आहे उन ते 500 कंपनियूं आहिनि। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त एतिरियूं घटि कंपनियूं छो थियूं अचनि मेन बोर्ड ते। त उन में मूं हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे, गौर कई आहे, उहा इहा आहे त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो जेको मेन बोर्ड आहे उन ते अगरि का कंपनी लिस्ट थियणु चाहे थी त उन जूं जेके गाइडलाइंस आहिनि उहे तमामु घणियूं स्ट्रिक्ट आहिनि। पाकिस्तान में रेगुलेटर तमामु घणा आहिनि, यानी CDC आहे, NCCPL आहे, SCCP आहे, त 2 रेगुलेटर आहिनि। वरी उहे कंपनियुनि, जॾहिं कंपनियूं लिस्ट थियणो हूंदो आहे त घटि में घटि 50 करोड़ सिक्योरिटी डिपॉज़िट उन्हनि खे ॾियणो पवंदो आहे। ऐं जंहिंजे आधार ते जेको आहे सो उन्हनि जी कंपनियुनि जा शेयर्स जेके आहिनि उहे ट्रेडिंग जे लाइ उहे जारी थींदा आहिनि। हिकिड़ी वॾी सिक्योरिटी खपे। उन खां पोइ इहे कंपनियूं नयूं कोन हूंदियूं आहिनि, पुराणियूं हूंदियूं आहिनि, कुझु अर्सो हलियल हूंदियूं आहिनि, उन्हनि जा कुझु प्रॉफिट्स हूंदा आहिनि जेके उन्हनि जी बैलेंस शीट में ॾिसण में ईंदा आहिनि। त हू जेको आहे सो कंपनी हल्की फुल्की कोन्हे, नई कोन्हे का, पुराणी कंपनी हूंदी आहे, वॾी कंपनी हूंदी आहे। ऐं ॿियो त इहे जेके रेगुलेटर्स हूंदा आहिनि उहे तमामु घणियूं सख़्तियूं कंदा आहिनि। उहे चवंदा आहिनि त तव्हांखे का बि मटीरियल इंफॉर्मेशन आहे उहा तव्हांखे डिस्क्लोज़ करणी आहे ऐं जल्दी करणी आहे। ऐं तव्हांखे जेको सो जेके रेगुलेटर्स आहिनि इहो चवंदा आहिनि त तव्हांखे क्वार्टरली बेसिस ते रिपोर्ट्स करियो। सॼी दुनिया में इहो सिस्टम आहे, क्वार्टरली बेसिस ते रिपोर्ट्स ॾींदा आहिनि, पर पाकिस्तान में SCCP उनजी ऑडिट कंदी आहे। त चवण मक़सदु इहो आहे त हिते रेगुलेशन तमामु घणी आहे पाकिस्तान स्टॉक मार्केट में, मतिलबु फ्री एंड फेयर। तव्हां उन जेके मेन माइनॉरिटी शेयर होल्डर्स आहिनि उन्हनि जे जेका राइट्स आहिनि उनखे प्रोटेक्ट करण जो तमामु घणो उन में तमामु थियलु आहे। मूं तमामु घणा ॾुखिया लफ़्ज़ कुझु ॻाल्हाए छॾिया। तव्हांखे जेका ॻाल्हि सम्झ में न अचे तव्हां जेको सो कमेंट सेक्शन में सुवाल पुछी सघो था। पर आउं हलां थो पंहिंजे इन कहाणी खे थोरो अॻियां वधायां थो। त पहिरीं ॻाल्हि आहे क्वालिटी। पाकिस्तान में जेके बि कंपनियूं आहिनि उन्हनि जी क्वालिटी बहितरु आहे। ठीकु आहे। हल्की फुल्की कंपनी 50 करोड़ खां स्टार्ट थींदी हूंदी आहे, त ऐसी ॻाल्हि आहे, उहो त नई कंपनी का 1-2 करोड़ में शुरू थींदी वधि में वधि। त चवण मक़सदु इहो त पाकिस्तान वटि जेकी कंपनियूं आहिनि सभिनी जी क्वालिटी काफ़ी बहितरु आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो, अगरि कोई इन्वेस्टर आहे उनखे इन्वेस्ट करिणो आहे, तूं छा कंदो, पहिरीं कंपनी ॾिसंदो,
हाँ हुनजे साम्हूं अगर हज़ारे कंपनियूं हूंदियूं त हज़ारे कंपनियुनि जो बिज़नेस मॉडल सम्झणु, पोइ उनजी ग्रोथ जी जेका प्रिडिक्शन करणु, पोइ उनजो फंडामेंटल एनालिसिस करणु, उनजो टेक्निकल एनालिसिस करणु, हज़ारे कंपनियुनि जो जॾहिं तव्हां इहो कमु करणु वेंदव त तव्हांखे साल लॻी वेंदा हलिया। उनजे मुक़ाबले में तव्हां पाकिस्तान अची वञो, सिर्फ़ु 500 कंपनियूं आहिनि ऐं उन्हनि 500 कंपनियुनि खे जेको सो तव्हां 500 कंपनियुनि खे एनालाइज़ करणु थोरो टाइम जल्दी लॻी, तव्हां जल्दी एनालाइज़ करे वरितो। ठीकु आहे, त हिकिड़ी वजह त उनजी इहा आहे त तव्हांजा जेके ऑप्शन्स आहिनि उहे घटि आहिनि ऐं घटि ऑप्शन्स में जेको आहे सो तव्हां जल्दी जल्दी उनखे एनालाइज़ करे था वठो। त ॿी वजह इहा थी। ऐं टी वजह इहा आहे त जेकॾहिं कंपनियूं घटि हूंदियूं त मार्केट जेका आहे एफिशिएंट वे में जेको आहे सो कमु कंदी। एफिशिएंट वे में कीअं कंदी, उन में टे ॻाल्हियूं आहिनि। नंबर 1 ॻाल्हि इहा आहे त जंहिं बि कंपनी में कंहिं बि क़िस्म जी का मटीरियल इंफॉर्मेशन अचे फटाफट उनजी ख़बर जेको सो अचो थी वञे ऐं जीअं त मतिलबु कुझु बि का बि तब्दीली कंपनी में अचे थी उनजी ख़बर जल्दी अचो थी वञे, उनखे पढ़ण वारा जल्दी उनखे पढ़ी था वठनि ऐं उन ख़बर जो जेको असरु आहे उहो जल्दी उनजी प्राइस में ॾिसण में अचो थो वञे। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त कंपनी जेके आहिनि उहे एफिशिएंट उनखे ट्रैक एंड ट्रेस करणु सवलो थो थियो वञे। माना ओवरऑल मार्केट खे ओवरऑल कंपनियुनि खे पाण अगरि ॾिसूं त उनजो ट्रेंड कहिड़ी तरफ़ आहे, हेठि या मथे आहे, उनखे ट्रैक करणु आसानु थियो थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि उन में आख़िरी ॻाल्हि उन में इहा हुई त तव्हांजी लिक्विडिटी जेका आहे उहा सुठी हूंदी आहे। मिसाल तौर ते कोई इन्वेस्टर आहे, उनखे पैसो कढणो आहे, पंहिंजो माल विकिणणो आहे, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे घटि कंपनियूं आहिनि, त घटि कंपनियुनि जा बायर वधीक आहिनि, कंपनियूं घटि आहिनि, तो फटाफट पंहिंजो माल विकिणंदो ऐं बायर उनखां वठी वठंदो। इन मुक़ाबले में अगरि कंपनियूं जाम आहिनि त ज़रूरी कोन्हे त हर कंपनी जो बायर उते वेठो हुजे, तव्हांखे त माल विकिणणो आहे। सो कंपनियूं घटि हूंदियूं, बायर वधीक हूंदा त तव्हां माल आसानी सां विकिणी वठंदा। इनखे चइबो आहे लिक्विडिटी। सो लिक्विडिटी जो इशू PS6 में कोन थो अचे। त हीअ सभु ॻाल्हियूं हुयूं जंहिंजी बेसिस ते पाण ॻाल्हियूं करे वरितियूं। अगरि पाण इनखे समराइज़ करे वठूं तो उन में नंबर 1 ॻाल्हि इहा थी वेंदी त क्वालिटी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कंपनियुनि जी बहितर आहे, पाण खे क्वांटिटी न ॾिसणु घुरिजे, क्वालिटी ॾांहुं वञणु घुरिजे। नंबर 2 ॻाल्हि उन में इहा हुई त जेतिरियूं कंपनियूं घटि हूंदियूं उन्हनि खे एनालाइज़ करणु आसानु हूंदो, डिसीशन तव्हां रैपिड वठंदो, जल्दी वठंदो। ऐं टी ॻाल्हि इहा आहे त मार्केट जाम एफिशिएंट वे में कमु करे थी। सो इहो अॼु असांजो जेको सो मौज़ू हुयो। नेक्स्ट अचण वारी वीडियो में असां इहो ॾिसंदासीं त तव्हां जेको सो पंहिंजे पोर्टफोलियो खे डाइवर्सिफाई कीअं कंदो। अच्छा, हाणे तव्हां गौर कंदो त असांजी जेका सीरीज़ आहे उन में कुझु प्रैक्टिकल शयूं तव्हांखे सेखारियूं वठां। पोइ वीडियो में असां ॻाल्हि कईसीं PE रेशो जी। PE रेशो जाम कम जी शइ। अगरि तव्हां इहा वीडियो कोन ॾिठी आहे त तव्हां हुते वञी करे ॾिसो था। उन खां पोइ हींअर हाणे जेका पाण ॻाल्हि कंदासीं उन में जेका अचण वारी वीडियो हूंदी उन में पोर्टफोलियो डाइवर्सिफिकेशन इहो छा हूंदो आहे इनशाला उन ते ॻाल्हि कंदासीं। ऐं पोइ ॿियूं जाम सारा मौज़ू इनशाला कवर कंदासीं। अगरि तव्हांखे असांजो कमु पसंदि अची रहियो हुजे त काइंडली तव्हां इनखे जेको सो लाइक करे वठो, शेयर करे वठो, सब्सक्राइब करे वठो। अस्सलामु अलैकुम, फ़ी अमानिल्लाह।